सोचियूं पिया त आहे त पुठिएं पासनो जेका शइ आहे, पर तव्हां अॼु वाज़िया करे ॾेखारियो त मेल फीमेल माना लाम लाम। दोस्तों जीअं त मूं हिकु वीडियो रखी हुई ऐं उहा मुंहिंजी वीडियो तक़रीबन 40,000 तक पहुती। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 ॾिसी रहिया आहियो। दोस्तों जीअं त अॼु मां पंहिंजे शहर कादरपुर में मौजूदु आहियां। एन आया सिंधी में समझे हे भी बिल्कुल है ना। पोयां चीज़ सेम जेका है ना, मैन ऐं वोमेन, हे भी एन, ठीक है। सिंधी में हाँ मां तव्हांखे ॿुधायां थो, मीम ये नून, हाँ मैन मीम ये नून, वोमेन वोमेन मैन और वोमेन, मैन है वोमेन है, हाँ ठीक है। हे नून है, बिल्कुल नून है, हे नून है, बिल्कुल पोयों आ अॻियों पोयों आहे न। मां कहिड़ो सवाल कयो त उहा कहिड़ी चीज़ आहे, मर्द ऐं औरत खे जेका पोयों हिकु जहिड़ी आहे, उहा हे आहे नून, ठीकु आहे। इहा आहे बिल्कुल है। ऐं उन खां पोइ ॿियो आहे हे मेल आहे, MAIL पढ़ियल आहे अलाए इंग्लिश कोन पढ़ियल कोन पढ़ियल आहे। हे मेल आहे, वरी पोइ हे ईंदो फीमेल, FEMAIL, ठीक है। हे एल है एंड में, आखिर में एल है। इहो ही जवाब आहे। लिखत में मां जवाब ॾिनो सही। हे मेल लाम, अच्छा मेल में मीम ये लाम, मेल लाम आहे लाम। ऐं हिन खे अगरि असां हे फी कंदासीं, हे फी फे ये मीम ये लाम, फीमेल, मेल में भी लाम आयो, फीमेल में भी लाम आयो। ऐं हेॾे एल आई, हिते बि एल आई, हिते लाम आयो ऐं फीमेल में भी लाम आयो। इहो ई जवाबु आहे। तव्हां छा सोचो? असां सोचियूं पिया त आहे त पुठिएं पासनो जेका शइ आहे, पर तव्हां अॼु वाज़िया करे ॾेखारियो त मेल फीमेल माना लाम लाम। दोस्तों जीअं त मूं हिकु वीडियो रखी हुई ऐं उहा मुंहिंजी वीडियो तक़रीबन 40,000 तक पहुती। 100 खां मथे जेके कमेंट्स हुया, उन में काफ़ी अहिड़ा कमेंट्स हुया जंहिंमें ग़लति उन्हनि मूंखे ॻाल्हायो ऐं उन्हनि खे मां जवाबु उते बि ॾिनो। ऐं ही अधो बि मुंहिंजो वीडियो ॾिसंदो आहे, मुंहिंजे फेसबुक पेज खे बि ॾिसंदो आहे। ऐं अॼु अधे मूंखां पुछण जी कई त तव्हां मूंखे ॿुधायो त यार उहा कहिड़ी चीज़ आहे जेका तव्हां चओ था मर्द ऐं औरत ॿिन्हिनि खे पोयों सेम हिकु जहिड़ी आहे। अदा हाणे तव्हां ॿुधायो दोस्तनि मुंहिंजनि खे। सही न ॿुधायो त मर्द हुजे या औरत हुजे, इनखे जेको पोयों पासो आहे, जेको तव्हां ग़लति कमेंट कयो आहे त पोयों छा आहे। पोयों सभु कुझु आहे, पुठी बि पोयों आहे, कंडो बि पोयों आहे। जेको सवाल जो जवाबु आयो पुठी ऐं कंडो आहे। इनखे जेको मेल मेल पुठी ऐं कंडो, मेल ऐं फीमेल, मेल फीमेल बि साॻी शइ लफ़्ज़ अचे थो पियो, पुठी ऐं कंडो बि साॻियो अचे थो पियो। जेको जवाबु आहे उनजो इहो आहे। वरी महिरबानी अवां दोस्तनि जूं। दोस्तों जेकॾहिं हीअ मुंहिंजी वीडियो अव्हांखे पसंदि आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल ब्यूटीफुल पाकिस्तान 295 खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे पेज पोइट मोहम्मद अली संगड़ खे लाइक फॉलो ऐं शेयर कयो। वरी महिरबानी अवां सभिनी दोस्तनि जूं।